इट वॉज अ गुड गेट टुगेदर. अदीब आया, शाइर आया, क्रिटिक्स आया, जंहिंमें घणो तइदादु उन्हनि जो ई हुयो, पर जिन माण्हुनि जे लाइ लिटरेचर क्रिएट थो थिए पियो, दैट इज़ रीडर. रीडर घटि थो नज़र अचे. रीडर खां घटि सॼी तवजो जेका आहे लिखण वारा ऐं शाइर, अदीब, क्रिटिक्स, नक़ाद, उहे थींदा. पर इट्स ऑल गेट टुगेदर. इट कंट्रीब्यूट्स नथिंग टू लिटरेचर. उन मेले में को वञण खां पोइ मोटी अची शाइरी कोन कंदो, अची अफ़सानो कोन लिखंदो, मोक कोन थी पवंदो मोटी अची 3 ॾींहं जी गॾिजाणी ॿुधी. गोली न लिटरेचर खे लॻंदी, न कंहिंखे कोन थी. सिंधी समाज खे, सिंधी सोच खे लॻल आहे गोली. असां जूं लाइक्स डिसलाइक्स ऐं पोज़ीशन्स एॾियूं ख़ौफ़नाक क़िस्म जूं आहिनि त तव्हां आसमान जा तारा पटे आणे हुननि खे ॾियो न, चवंदा न यार न चट आहे, कुझु कोन्हे, हिनखे त कुझु अचे ई कोन थो. जेको हुयो सो मरी वियो, उहो जेको मरी वियो. ईअं कॾहिं कोन थियो आहे. एॾा दुनिया जा वॾा वॾा राइटर्स पैदा थिया. टॉल्स्टॉय मरी वियो त रूस मरी वियो छा? अञा त हिन दौर में जेको रशियन लिटरेचर लिखियो थो वञे, कोई टके जो थो लिखियो वञे छा? हेमिंग बि मरी वियो त अमेरिकन लिटरेचर ख़तमु थी वियो छा? तव्हांखे चङी नौकिरी किथे मिलंदी न. हाणे चमचा उहो फलाणे साईं MA ॾियारी अथसि, साईं फलाणे MPA ॾियारी अथसि, साईं ज़रदारी जे कढ पियो हूंदो, उन जूतियूं उहो पॉलिश कंदो, तॾहिं त नौकिरी मिली अथसि. माना सिंधीअ में इन अदर वर्ड्स, आई एम सॉरी टू से, इन अदर वर्ड्स असां में को टैलेंट कोन्हे. असां सफ़ा चट, यूज़लेस, रद्दी, हिकिड़ी नेग्लेक्टेड हिकिड़ी क़ौम आहियूं. असां में को अहिड़ो माण्हू पैदा कोन थो थिए जेको CSS करे पंहिंजे ज़ोर ते. CSS हूंदो सही सिफारिशी, पब्लिक सर्विस कमीशन खे पैसा खाराई तॾहिं त CSS थियो. इहा सोच आहे नेगेटिव. इहा सिंधियुनि जी नेगेटिव सोच. घटि में घटि 60-70 सालनि खां 82-85 सालनि जो मां अची थियो आहियां. जॾहिं खां मां होश सभु पार्टीशन खां पोइ जो इहा बीमारी पैदा थी आहे. पार्टीशन खां थोरी घणी मूंखे यादि आहे, एॾी कोन्हे, पर हीअ मुसीबत वञे थी वधंदी त हिक ॿिए जा तरा पटणु, हिक ॿिए जो खानो ख़राबु करणु, पाण खे हिक ॿिए खे घटि ॿुधाइणु. मां जॾहिं हिकिड़े राइटर खे या हिकिड़े माण्हूअ खे, शख़्स खे सुञाणो ई कोन था, यू स्टार्ट टॉकिंग अबाउट हिम. वञी उन जे दौर में तव्हां ॼावा हुओ जेके ॻाल्हाइण वारा आहिनि, तव्हां हुयव सही, तव्हां वञी उन अखियुनि सां ॾिठो, या वञी उन जूं जेके किस्तूं उन दौर जो. हाणे आस्ते आस्ते मां लिखां थो, मुंहिंजे लिखण जी ॿी स्टाइल आहे आत्मकथा. इहे सभु ॻाल्हियूं उन में लिखियल आहिनि. त वञी उन जो दौर में कीअं ओचितो हिकिड़ो क्रिकेटर, जेको माण्हू रुगो क्रिकेट पियो खेॾे, उहो ओचितो सॼो इन पोलिट अखर मां इस्तेमालु कंदुमि, लिटरेचर, पॉलिटिको लिटरेचर, जेको उहो लिटरेचर जेको सियासी हुजे, उन में मां कीअं हलियो वियुसि ऐं मूं लिखणु शुरू कयो. ऐं इहे ई माण्हू जेके अॼु इहे ॻाल्हियूं था कनि, इहे इन्हनि जा वरी वॾा उन दौर में, हिन जा जेके वॾा हूंदा हुआ, उहे मुंहिंजे लाइ अखर इस्तेमालु कंदा. साईं नारेबाज़ी अथसि, हीउ लिटरेचर थोरी आहे. सॼो लिटरेचर हिन में लॻी सियासत भरी पई अथसि, रुगो नारेबाज़ी आहे. राइटर आहियां, राइटर पाण जुलूस इन क़िस्म जेको हिकिड़ो एग्ज़ाम्पल त ॿुधाइनि न. हेमी बि कॾहिं निकितो, कृष्ण चंद्र कॾहिं निकितो रोडनि ते, मंटो कॾहिं रस्तनि ते आयो, अहमद नदीम कासदी में कॾहिं के जुलूसनि में नारा अची आया. जंहिंजो जेको कमु आहे उनखे करणु घुरिजे. चवंदो मूंखे ॾेखारियो उहे इन क़िस्म जा. त साईं कई हुन में फलाण कई. मां हुनखे हिकिड़ो सुवालु पुछां, कॾहिं ज़िंदगी में को टको पैसो ख़र्च करे किताब ख़रीद कयो अथव? किताब ख़रीद करे कॾहिं तो पढ़ियो आहे? ख़बर पवंदी आहे उन मूं त तोखे लिटरेचर सां दिलचस्पी आहे या न आहे. या तोखे रुगो अमर जलील सां दिलचस्पी आहे त इन जो खानो ख़राबु कजे. हिनखे 4 माण्हू सुञाणनि छो था? हिनखे को सुञाणे न, इन जो खानो ख़राबु कबो. असां नाराज़ छा ते थिया त इहो टोपी इहो जेको आहे उन ते नाराज़ थिया एतिरी ॻाल्हि ते. उनजो मां ॿियो हिकिड़ो नंढिड़ो रखियो, जंहिंमें मिसाल ॾिनो शाह लतीफ़ जे हिकिड़े बेत जो, उतां को खयो. हा, इहो जेको आहे न, हा, रोज़ा ऐं निमाज़ बाबा ॾाढो सुठो आहे. मुलनि जो इहो न, फ़क़ति इहो ई सुठो कमु आहे. न बाबा, निमाज़ूं पढ़ो, मथे ते कारा हिते महिराब ठाहियो, खणी कुझु बि कयो, उन सां तव्हांखे रब कोन मिलंदो. पर उहो ॿियो को आहे. अहिड़े ई नमूने नचो, ॻाओ, कुटियो, फलाण कयो, टपा ॾियो, कयो, ॾाढो सुठो, ॾाढो सुठो, गो अहेड. पर उहो को ॿियो फॉर्म जंहिंसां सरजे सिंध खे.
ईअं जेकॾहिं टपनि ऐं नचण ऐं ॻाइण सां सिंधु जेकॾहिं एॾो 16 हिकिड़े ॾींहं में सॼे साल में थिया न, पोइ त सिंधु अलाए किथे खां किथे हुजे हा। सिंध जी तबाही जो कारण न पठान, न पंजाबी, न मुहाजिर, इहे तव्हांजा वॾेरा पीर मीर सरदार, इहे इन्हनि खे ॿेगी मची वई आहे इन्हनि जी पार्टीशन खां पोइ। पार्टीशन खां अॻु इन्हनि जी माउ मोल हूंदी हुई सभिनी जी, इहे एॾी मनमस्तीअ में कोन हूंदा हुआ। मेजॉरिटी में 80% हुअण जे बावजूदि 20% हिंदू हूंदा उन्हनि खां डिॼंदा हुआ। मेजॉरिटी माइनॉरिटी जूं ॻाल्हियूं था कनि न, हिकिड़ी यूज़लेस रॉटन मेजॉरिटी माइनॉरिटी साम्हूं कहिड़ी माना थी रखे, हैसियत कहिड़ी आहे हुनजी? साईं ॿियनि खे जो मां रसूल बचपोले जी ॻाल्हि कंदुमि, एॾी हुनजी फॉलोइंग आहे। उनजो कमु हुयो त सिंध में हुन पीर परस्तीअ खे बचायो न तव्हां। हाणे माण्हू जेके वणनि में इगड़ियूं था ॿधनि, धागा था ॻाढ़ा सावा ॿधनि, यार हिकु सोच आहे भरिसां। इन खां वधीक हिकिड़ी घटिया हिकिड़ी माण्हू जी छा हुनखे चइजे? अखर मूंखे आई डू नॉट हैव द प्रॉपर वर्ड्स टू से। इहा सोच त माण्हू एतिरी तव्हां नथा कयो त बाबा वणु छा कंदो तव्हांखे, तव्हां हुनखे ॿधो था, धागा था ॿधो ॻाढ़ा सावा नीरा, वणु छा कंदो तव्हांजे लाइ? एतिरी असां सुजागी नथा आणे सघूं सिंध में। नसरुल्ला बिजाराणी हिकिड़ो कंहिं ज़माने में हूंदो, को वॾो ज़बरदस्त चवंदा हुआ, माण्हू बि हिकिड़ो 6-6.5 फुटनि जो, हैंडसम बि ॾाढो हूंदो हो, त स्टूडेंट लीडर बि को हूंदो हो, को पंहिंजे ज़माने जो हुनजो। मां रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते हिन ते कराची ते वञा त मुड़े कॾहिं कॾहिं हिते ईंदो हो चकर हणण। हिकिड़े ॾींहुं आयो, जी साईं तव्हांखे मां 15 मिंट जे लाइ वठी हलां। अरे बाबा काॾे वठी वेंदे? साईं बसि मां वाइदो करे आयो आहियां। बाबा कंहिंसां वाइदो करे आयो आहियां? छा? साईं बसि हिकिड़ा 10-15 मिंट सां हलो हलो जीप में। बाबा काॾे थो वठी वञे जॾहिं जीप में वेठो काॾे? साईं जीएम सईद ॾे थो वठी वञे। अरे बाबा ख़ैर मूंखे छो थो होॾे वठी वञे? जी बसि साईं जो हुकुम आहे। उते वियासीं, उते वियो त मूंखे अंदरि वठी हलियो, पर उहो जेको एटमॉस्फियर हो ॾाढो अजीबो ग़रीब हो मुंहिंजे लाइ। हीअं परे माण्हुनि जा बूट हेॾे लॻल हुजनि, लथल हुजनि फल। मां आस्ते पुछो, हाणे मस्जिद में वठी आयो आहियां, बूट हिते रखियल आहिनि? चई न न ईअं हलो हलो। मां त न बूट लाथो, पाण बि न लाथई। पर अॻिते जॾहिं वियासीं त कारीडार हो, कारीडार खां पोइ को दर खुलियल हो, हुन में लॻो पियो त माण्हू हुते वेठा आहिनि, पर हेठि वेठा आहिनि सभु। अछो को ईअं कपिड़ो को रखी, चादर हुजे का वॾी, गांव तकिया हुनजे किनारनि सां पिया हुजनि। जॾहिं उनजे वेझो वियासीं नेचुरली त अंदरि सभु छो त बूट लाहे छॾियोसीं अंदरि वियासीं त साईं हुते साम्हूं तस्वीरूं त ॾिठल हुयो मुंहिंजो वेठो हुजे। हुन मां ॿाहिरि बीठो हुजां त नसर वारी खे ॿुधायुसि, हीअं कन में कुझु करे, हा त हीअं कयईंसि त मूंखे कंहिं हलियो अंदरि। उहो माण्हू उथी बीठो, साईं जी साईं मूंखे ईअं अॻिते वेझो करे मूंखे त चुंगी ॾिनई मथे ते, पोइ हुनखे वठी वञिसि। अरे छाजे करे, छो, कीअं? नसरुल्ला जेको हुजे सही एक्टिविस्ट हुजे ऐं स्टूडेंट लीडर फलाणो हुजे, त वापसी में जॾहिं मूंखे वापसि आयो, मां चयो पोइ साईं छो हिते मूंखे न अखर मूं सां को ॻाल्हाईं, इहो छाजे करे? कीअं अलाए साईं को तव्हांजो को किताब विताब को पढ़ियो आहे? अड़े तूं लीडर, स्टूडेंट लीडर, तोखे इहो ख़बर कोन्हे त साईं कहिड़ो किताबु मुंहिंजो पढ़ियो जंहिंजे करे हुनखे वणियो आहे, उन में साईं इहो कमु कयो, छॾे हलियो। शेख अयाज़ सां हिकिड़ी मुलाक़ात ज़िंदगीअ में, अनहैप्पी क़िस्म जी उहा मुलाक़ात ज़िंदगीअ जी। अलाए कहिड़ो हुजे, 65 जो ज़मानो हुजे, अलाए कहिड़ो हुजे, 64 जो हुजे, अलाए कहिड़ो ज़मानो हुजे, रूह रहण निकिरंदी हुई। उन में मुंहिंजी का हिकिड़ी स्टोरी का छपी, अरोड़ जो मस्तु, उनखे वरी कान डिक्लेयर कयो त इहा बेस्ट स्टोरी आहे, हिनजो हिनखे अवॉर्ड ॾींदासीं हिन स्टोरी जो। उहो कंदो हो साल में हिकिड़ो मेलो इहो हम सिंधी। हुते हिकिड़ी वॾी होटल हुई, रेडियो पाकिस्तान खां परे कोन हुई, रेडियो पाकिस्तान वटी हुई का उहा वेझो, त उन में हेठि हॉल को ईअं बुक थियल हो, हुन में अधी वधी भई उहो सॼो वेठा हुआ, सभु कुझु वेठा हुआ। त
मां हिते वेठो आहियां, विच में हिकु ॿियो जे हितां शेख अयाज़ हुजे, वरी अयाज़ यार दोस्त रशीद भट्टी ऐं रशीद आखूंद, उन क़िस्म जा सीनियर जेके राइटर हूंदा हुआ उहे हुन सां वेठा हुजनि। मां त थोरी देरि में ईअं थोरी ईअं बेचैनी वांगुरु महसूसु थी किथे अंदरि ॼण हाल में, के माण्हू अची दर में साम्हूं बीठा, त हमीद आयो ऐं शेख अयाज़ खे कन में कुझु चयईं, काग़ज़ हुन ॾिनोसि, काग़ज़ ॾेखारीसि ऐं कन में कुझु चयईंसि शेख अयाज़ खे ॼण, पर उहो ओवर हियर करे सघिजे पियो त छा चयईंसि। ऐं उन मां सॼी एतिरी देरि में सॼी अंडरस्टैंडिंग इहा थी वई त हुनखे एक्सटर्न जो ऑर्डर मिलियो हो कमिश्नर जी तरफ़ां त 2 कलाकनि 3 कलाकनि में हैदराबाद छॾे वञ, अयाज़ खे तूं हैदराबाद छॾे वञ। मूंखे ॾाढो अजीब लॻो, छो जो उन वक़्तु हुनजो तसवुरु जेको असांजे ज़हन में हो न, बहादुर कीअं बीह रहण वारो, हटण वारो न, सो बीह रहियो शेख अयाज़। हमीद खे चई बाबा गाॾी कढाए, ऐं हिननि चयो आहे टाइम घटि रहियो आहे, तंहिंजे करे मां कोटड़ीअ मां रेल में चढ़ंदुसि, कोटड़ी वठी हलो मूंखे। हुन सां हुन कोटड़ीअ लाइ को हैदराबाद में हुयो, अलाए कोन हो छा हो, अलाए अलाए कोटड़ी छो पियो वियो, आई डो नॉट नो। मूंखे ॾाढो अजीब लॻो। मां ॿुधी ॿुधो रुॻो मां हिकिड़ो अखर इहो मूंखे ज़िंदगी भर यादि रहंदो, कॾहिं न विसारे सघंदुमि, जहिड़े नमूने हुन रुखो जवाबु मूंखे ॾिनो। माण्हू चयो सर वाई डोंट यू डू लाइक दिस, अञा मां जुमिलो पूरो ई कोन कयो, मुंहिंजो चवण त तूं एडवोकेट आहे, हिकदमि तूं हींअर वञी जेके हूंदा आहिनि तरीक़ा को इस्तेमालु करे स्टे वठि हुनजे ख़िलाफ़ु, गिव हिम अ शिट भरिसां हुनखे ऑर्डरनि खे। एडवोकेट आहे बाबा, त मश्करी त न आहे, एडवोकेट वॾो क्रिमिनल एडवोकेट। मां रुॻो एतिरो कढियो अखर, सर वाई डोंट यू डू लाइक दिस। हिकदमि मूंखे ॾिठईं हीअं करे, आई नो वॉट टू डू एंड वॉट नॉट टू डू। इहो अयाज़ सां मुंहिंजी आख़िरी हिकिड़ी मुलाक़ात, वन एंड द लास्ट। असांजी कॾहिं कचहरी कोन थी, हा, पर समहाउ मूंखे पढ़ी जो वणंदो ॾाढो हो समहाउ, अलाए किथे मां पंहिंजी किताब में बि लिखियो आहे, मां जो पली जो शुकुरु करे जो मां माई न आहियां, मां माई हुजां सां न त आशिक़ थी पवां, हा पोइ मूंखे जानकीअ बचाए आहे इहो अथव मुंहिंजे आत्मकथा में किथे लिखियलु आहे। हा, मां मूंखे वणंदो ॾाढो ॾाढो वणंदो, ऐं आख़िर ताईं बि। हाणे बि हिकिड़े अलाए 2 साल अॻु हैदराबाद घुरायो हुओ मूंखे, व्हील चेयर ते वठी आयासीं। उहे तस्वीरूं बि आहिनि, शायदि मुंहिंजी हुननि अपलोड बि कयूं इहे तस्वीरूं, मां गॾु बीठो हुअमांसि। छा माण्हू थिए थो, छा कीअं एंड थी थिए माण्हूअ जी, वेरी सैड, आई वॉज वेरी सैड।